मिठियाणी में वाक़िया अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह। सिंधी प्रेस क्लब मिठियाणी रजिस्टर्ड जे साल 2026 लाइ नई चूंडियल बॉडी के पाकिस्तान ख़ासकिली तंज़ीम जे मरकज़ी क़यादत पारां प्रेस क्लब ऑफिस पहुची गुलनि जूं मालाऊं पाराए मुबारकबाद ॾिनी वई। वफ़द जे अॻवानी मरकज़ी सदर पाकिस्तान ख़ासकिली तंज़ीम सरदार मंठार अली ख़ासकिली कई, जॾहिं त मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहम्मद मुराद ख़ासकिली, डिप्टी जनरल सेक्रेटरी गुलाम हुसैन ख़ासकिली ऐं मरकज़ी अॻवान ॾाढा आदम ख़ासकिली पिणु साणंद गॾु हुआ। उन मौक़े ते प्रेस क्लब जथेदारनि खे गुलनि जूं मालाऊं पाराए नेक तमन्नाउनि जो इज़हार कयो वियो, जॾहिं त रईस गुलाम क़ादिर ख़ासकिली, सलीम रज़ा ख़ासकिली समेत वॾी तादाद में मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं पिणु मौजूदु हुयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे सरदार मंठार अली ख़ासकिली चयो त सीनियर सहाफ़ी निज़ामुद्दीन मशहूरी ऐं माशूक अली ख़ासकिली जी जाखोड़ी कोशिशुनि सबबि प्रेस क्लब जो वक़ार बुलंद थियो आहे ऐं उमेद आहे त नई चूंडियल बॉडी पिणु मज़लूम अवाम जो आवाज़ बणिजी अवामी मसइला आला ऐवाननि ताईं पहुचाईंदी। आख़िर में प्रेस क्लब इंतज़ामिया पारां महिमाननि जी आजियां कंदे रिफ्रेशमेंट पेश कई वई, जंहिं बाद तक़रीब इख़्तिताम